ॻाल्हाए मेरुनि सां? कहिड़ो खंड जो जहाज़ ॿुॾी वियो अथई जो परेशान लॻी बीठी आहीं? हाणे मां तव्हांखे छा ॿुधायां साईं, त चांडोकी कहिड़ो कहर कयो आहे। मेरो छा कयो आहे चांडोकी? छा ॻाल्हाए? जी साईं, ॿुधाए न मेरुनि सां, चांडोकी कहिड़ो कहर कयो आहे? चांडोकी न साईं, मूंखे सम्झण में ग़लती थी वई हुई। मूं सोचियो त शायदि चांडोकी घर छॾे हली वई आहे। चिबड़ खान हिन क़ैद मां आज़ाद थियण खां पहिरियां हयाती जे क़ैद मां आज़ाद थी वेंदो। हिन क़ैद मां त पाण खे बि मुश्किल रिहाई मिले। दुनिया में कोई अहिड़ो राणो राणी कोन्हे जेको हिन ज़ुल्म खे रोके। बिजार खान ज़ाती बादशाही पियो हलाए। चिबड़ खान खे केतिरा साल हिते क़ैद में गुज़री विया। चिबड़ खान, मूंखे इहा ख़बर न आहे त तूं चाक आहीं या बीमार आहीं, पर तोखे कम ते हलणो पवंदो। दादा दादा चाक हुजे या बीमार हुजे, मूं कॾहिं बि कम खां इनकार न आहे कयो। बस तूं रुगो मालिकनि जे अॻियां सुर्ख़ु हुज। चिबड़ खान, राति मूं वेही पंहिंजे ज़िंदगीअ जो लेखो कयो। ख़बर अथई त नतीजो कहिड़ो आयो? दादा कुछ मूंखे अंदाज़ो आहे, पर वरी बि तुंहिंजे वाता ॿुधण थो चाहियां। ऐं मूं महसूस कयो त ग़ुलामीअ जे ढव खां आज़ादीअ जी बुख बहितर आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया दादा खान, हिकिड़ा माण्हू ज़ंजीरुनि में जकड़ियल त ज़रूर हूंदा आहिनि, पर हू ज़हनी तौर आज़ाद घुमंदा आहिनि। आज़ाद, पर वरी ॿिया तोप वारा माण्हू हथनि में हथियार खणी घुमंदा त ज़रूर आहिनि, पर हू ज़हनी तौर ग़ुलाम हूंदा आहिनि। ग़ुलाम ऐं ज़हनी ग़ुलामीअ खां वधीक को बि पुछड़ो कैद कोन्हे। ये ॻाल्हि सम्झ में आई। चिबड़ खान, मूं अॼु ॾींहं ताईं तोखां इहो नाहे पुछो त नौरोज़ खान जे भाउ खे तो छो क़त्ल कयो ऐं तुंहिंजो फॾो कहिड़ी ॻाल्हि ते हुयो? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।